अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों मैं खलील अहमद कुरैशी ऐं मां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल खलील अहमद व्लॉग। दोस्तों अॼु की पंहिंजी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं थोरो बिज़नेस जे हवाले सां असां जनरल कुझु ॻाल्हाईंदासीं। दोस्तों बिज़नेस जेको आहे उहो जेको आहे शुरू करण लाइ अगरि कंहिं माण्हू केरु चाहींदो आहे त हुनखे पहिरियों सवाल इहो हूंदो आहे ज़हन में, या केरु जेकॾहिं कंहिंखे मशवरो ॾींदो आहे त पहिरियों सवाल इहो हूंदो आहे पैसा किथां आणींदासीं, पैसा केरु ॾींदो, पैसा कीअं माण्हू हथु कंदो, जंहिं वटि माण्हू की घटि हूंदा आहिनि या जेको इन्वेस्ट न आहे करणु चाहींदो, जंहिंखे ख़ौफ़ हूंदो आहे पैसा ॿुॾी वञनि पोइ छा थींदो। दोस्तों बिज़नेस में पैसा खां वधीक जेको आहे ॿी हिकिड़ी शइ जी ज़रूरत आहे। तव्हांखे ख़बर आहे कहिड़ी आहे? उहा शइ आहे, तक़रीबन खोड़नि दोस्तनि खे ख़बर हूंदी, उहा शइ आहे तजुर्बो, एक्सपीरियंस हूंदो तव्हांजो जंहिं फील्ड में, उन में तव्हांखे जेको आहे तव्हांखे रिस्क तव्हांखे घटि हूंदो। छो त तव्हांजो जेको आहे तजुर्बो आहे, तव्हांखे ख़बर आहे त हे जेको फील्ड हे शइ कीअं थी हले, उन में तव्हां जेको आहे पंहिंजो हलाए हूंदो। ऐं किथे किथे इहो थींदो आहे तजुर्बो त आहे असांखे बराबरि, पर असांखे डपु थो थिए यार असांखे रिस्क आहे, हले न हले, पोइ उहो उन्हनि खे दिलि पंहिंजी वॾी करणी पवंदी। छो त रिस्क हर शइ में रिस्क आहे, इंसानु ॿाहिरि निकिरे थो अलाह पनाह में, ख़बर न आहे त ईंदड़ लम्हे में असां सां छा थींदो। रिस्क हर शइ में आहे, पर बिज़नेस जेको आहे उहो जेको आहे हिकु सुठो हिकिड़ो प्रोफेशन आहे। ऐं जेको आहे तव्हांखे एक्सपीरियंस थी थो वञे त तव्हां उन में मार तव्हांखे नथी मिली सघे। एक्सपीरियंस लाइ मां तव्हांखे काफ़ी जगह चयो आहे तव्हां लिंक टेक्नोलॉजी इस्तेमालु कयो। मां हाउ टू प्लान फॉर बिज़नेस जेको मुंहिंजी लास्ट वीडियो हुन में ॿुधायो छा आहे, या कंहिं जेको ऑलरेडी जंहिं फील्ड में आहे उन सां वञी तव्हां वेहो। ऐं ॿियो जेकॾहिं नथो थी सघे पोइ त माण्हू मां चवंदो स्टार्ट फ्रॉम वेरी स्मॉल। मुंहिंजो इहो न आहे मतिलबु त जेको आहे तव्हां जेको आहे सॼी उमिरि उते ई तव्हां वेही रहो, मिसाल के रेडी करणु शुरू करे न। माण्हू जी प्लेन, माण्हू जो जेको आहे ख़्यालात, माण्हू जो ख़्वाब, माण्हू जो जेको डेस्टिनेशन, माण्हू जो गोल उहो ई हुजे, गोल माण्हू जो उहो ई हुजे त मूंखे जेको आहे वॾो बिज़नेसमैन बणिजणो आहे, मूंखे टाइकून बणिजणो आहे। पर गोल्स खे माण्हू जीअं वॾो हिकिड़ो गोल हूंदो माण्हू पूरो न करे सघंदो। गोल खे माण्हू डिवाइड करे, नंढो माण्हू गोल खे करे सफ़ा। मां नेक्स्ट वीडियो ठाहींदुमि जंहिंमें मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त मां गोल कीअं अचीव कयो, हिकिड़ो तव्हांखे बेस्ट ताईं मां ॿिए तव्हांखे सम्झाईंदुमि। ठीकु आहे, तव्हां शॉर्टेस्ट तव्हां कयो, पंहिंजो जेको गोल सेट कयो। तव्हां असां मां पंहिंजो मां ॿिए जो छो मां पंहिंजो बि मिसाल छो ॾियां, मां पाण बि हुन में ॻाल्हि में ऐं त असां जेके बि नंढा धंधा आहिनि असां हुननि खे नंढो सम्झंदा आहियूं। को बि धंधो नंढो न आहे, ठीकु आहे, को बि धंधो नंढो न आहे। ऐं जेको आहे हर धंधे में जेको आहे हिकिड़ो सुठो मार्जिन आहे। असां सम्झंदा आहियूं त जेके मिसाल रेडी आहे, रेडी कुझु बि न आहे, रेडी जो बिज़नेस कुझु बि न आहे। पर जेकॾहिं माण्हू हिकिड़ो पंहिंजी तालीम जे ज़ोर ते इन बिज़नेस ते माण्हू सोचे ऐं माण्हू रिसर्च करे इन खे वधाइण ते अचे, हिन मां माण्हू मिलियंस कमाए सघे थो। कीअं? उहो ईअं त मिसाल हिकिड़ी रेडी आहे, असां हईसीं, असां हुनजी फ्रेंचाइज़ीस कयूं, असां थोरो तजुर्बो हासिलु कयोसीं, 2-3 महीना हलायोसीं कमु, असांखे थोरो सम्झी वियासीं, पोइ फ्रेंचाइज़ीस कयूं 2, 3, 4। मिसाल हिकिड़ो जेको असां मिसाल वठूं, असां कराची शहर जी मिसाल वठूं, असां हिकिड़े मां मुख़्तलिफ़ एरियानि में थोरो थोरो मिसाल 2-2, 3-3, 4-4 किलोमीटर मुफ़ासिले ते हिकिड़ी हईसीं। त ईअं असां मिसाल जेकॾहिं 100 रेडियूं कयोसीं त असांजो वरी माना के जेकॾहिं असां जेको आहे 30% असां जेको आहे 30-70 अगरि जेको मैनेज करे थो हुनखे 70% 30% पाण खणूं, ऐं रुगो असांखे उन मां जेको एटलीस्ट 500 रुपया ॾियारी मिले त असांजो हिकिड़ो सुठो अमाउंट ठही वेंदो। सो वीडियो जो मक़सदु एतिरो ई आहे सिर्फ़ु त को बि धंधो जेको घटि न आहे, को मसइलो न आहे, तव्हां जेको आहे स्टार्ट कयो, रुगो स्टार्ट कयो, का ॻाल्हि न आहे। तव्हां आइडिया, रुगो बिज़नेस लाइ आइडिया खपंदो आहे। आइडिया जेको आहे सो ॾिसो, आइडिया त हाणे जेको आहे आइडिया त यार आइडिया हाणे चवंदो आइडिया यूट्यूब ते खोड़ पवनि, पर आइडिया असां वेही टेबल टॉक करे असां हल नथा कयूं। आइडिया सोचबो आहे, उन ते इम्प्लीमेंट कबो आहे। इम्प्लीमेंट जेको हासिलु कबो आहे न, उहो हूंदो आहे आइडिया। जेको आहे को मसइलो न आहे, का ॻाल्हि न आहे, इंशाअल्लाह ताला अलाह सभु बहितर कंदो। ही हुई मुंहिंजी इहो वीडियो, अगरि पसंदि आई त लाइक कयो, कमेंट पंहिंजी राय ज़रूरु कजो, ऐं अगरि चैनल खे सब्सक्राइब न कयो सब्सक्राइब कयो, ऐं बेल आइकन दॿायो। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।